मुतल्लिका रिपोर्टर मसूद अहमद सतो जी रिपोर्ट मुताबिक शायर अदीब सत्तार होलियो जी न्याणी अमर सिंधु जे कातलन डॉक्टरनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ हालाणी प्रेस क्लब में सिंधी अदबी संघर्ष शाख हालाणी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में शरीक शायरन शरीफ सूमरो इकबाल गारे गरीब अयाज लाशारी मोहम्मद इस्माइल सियाल सैयद जानी शाह वहीद अली मला शाहिद अली चंडियो मसूद अहमद सतो ऐं मोहम्मद मेहदी एहतजाज कंदे चयो त न्याणी अमर सिंधु खे एमरजेंसी में चाणका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर न हुअण जे करे न्याणी तड़पंदे तड़पंदे फौत थी वई। हिन वधीक चयो त ड्यूटी ते गैर हाज़िर डॉक्टरनि मथां FIR दाख़िल कई वई आहे, पर डॉक्टरनि खे गिरफ़्तार करण बजाए केस जी पोइवारी न करण जूं धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। हिन चयो अमर सिंधु जे कातलनि खे गिरफ़्तार करे उन जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं सिंध जे शोर मां बेचैनी ख़त्म कई वञे। न्याणीअ जे खून सां इंसाफ़ कयो। अदीब शायर सत्तार होलियो जी न्याणीअ जे खून सां इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। मासूम अमर सिंधु जे खून सां इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। न्याणी अमर सिंधु जे कातिल डॉक्टरनि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। मरहूम अमर सिंधु जे कातिल डॉक्टरनि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। अमर सिंधु जे खून सां इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो।